ठटे मां अवां खे ख़बर ॾींदासीं त ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जी शिदत अख्तियार करे वई आहे। इन बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया त शहरी बि सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, ठटे मां अवां खे ख़बर ॾियो पिया जिते मकली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणीअ जी खोट शिदत इख्तियार करे वई आहे। मकली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जी खोट शिदत अख्तियार करे वई आहे, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान थी रहिया आहिनि। इंतिज़ामिया बि इन हवाले सां हिन वक़्त ताईं के बि क़दम न खया आहिनि, जंहिं सबबि शहरियुनि खे सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। कराची खे पाणी फराहम कंदड़ ज़िले जे अहम शहर में पीअण जो पाणी न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाज बि कयो वियो आहे। शहरनि पारां एहतजाज बि कयो वियो आहे। अवां खे ठटो मां ख़बर ॾियो पिया जिते मकलीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जो पाणीअ जी शिदत खोट इख्तियार करे वई आहे। मुतासिर शहरनि जो पब्लिक हेल्थ ऑफिस ऐं मकली प्रेस क्लब वारो एहतजाज बि कयो वियो आहे। मुतासिरनि पारां नारेबाज़ी बि कई वई आहे। पाणी खोट ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। नारेबाज़ी बि कई वई आहे। मकली जे शाह लतीफ़ कॉलोनी दर्स मोहल्ले ख़ासि केली पाड़े में पाणी फराहमी बंद आहे, जंहिं सबबि शहरी एहतजाज करे रहिया आहिनि। नारेबाज़ी बि कई पई वञे। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, ठटे जे ज़िले हेडक्वार्टर वारे इलाइक़े मकली में मकली जी शहरी आबादी ऐं उन सां गॾोगॾु उन जी जेका ॻोठ आहिनि, छाकाणि उहे बि शहरी आबादी में काउंट थियनि था। उन में पाणी जी खोट जेका आहे मुसलसल रही आहे, पर हाणे पाणी जी खोट शिदत इख्तियार करे वरिती आहे। मुख़्तलिफ़ शहरी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। ख़ासि करे शाह लतीफ़ कॉलोनी, दर्समाला, वर्कशॉप कॉलोनी, द्रोही ॻोठ, खुश्कमाला समेत जेका ख़ासि केली पाड़ो आहे, दर्समाला आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रहवासी आहिनि, नारे जा ॻोठ आहे, उन्हनि जा रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि एहतजाज कयो आहे। थोरी देरि अॻु में जेका पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऑफिस मकली थी आहे उनजे ॾाढो एहतजाज कयो आहे, सख़्तु नारेबाज़ी कई आहे। ऑफिस जो घेराव करे उन खां पोइ मकली प्रेस क्लब अची हिननि वक़्तु एहतजाज करे रहिया आहिनि। उनजी चवण आहे त मकली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 20 ॾींहंनि खां वठी पाणी जी खोट जेका आहे वधंदी रही आहे। हिन वक़्तु हाणे पाणी जो फुड़ो बि मैसर नथो थिए। पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया ऐं ताउन इंतिज़ामिया खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दायो आहे, शिकायतूं कयूं वयूं आहिनि, पर ज़िले हेडक्वार्टर वारे इलाइक़े में पाणी जी खोट वारी इहा सूरत बाक़ी इलाइक़नि में कहिड़ी सूरत हूंदी। हिन वक़्तु ताईं एहतजाज उन्हनि जो जारी आहे। पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया जा अमलदार उन सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उनजी चवण आहे त जेकॾहिं पाणी जी खोट फौरी तौर ते ख़तमु न कई वई, पाणी जी फिरामी बहाल न कई वई त उहे एहतजाज कंदे ठटो कराची क़ौमी शाहरा ते धरणो वञी एहतजाज कंदा। उन चेताव ॾिनो आहे। जेका पोइ इंतिज़ामिया हरकत में आई आहे उन सां ॻाल्हियूं पियो करे। अॻवान जो चवणु आहे त जेको आहे पाणी जी जेका खोट आहे उहा शिदत इख्तियार करे वरिती आहे ऐं शहरी इलाइक़ा जेके आहिनि मकली जा उहे ऐं आसपास जा जेके ॻोठ आहिनि उहे सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। उन में पाणी जी जेका खोट आहे उहा जीअं पोइ तीअं संगीन थींदी पई वञे। जी महबूब बिरोही, अपडेट लाइ वरी महिरबानी। जी नाज़रीन, रोड हादसे बाबति